मुअज़्ज़ज़ हाज़रीन, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां समूरनि जे मथां वॾो एहसान फरमायो। सब चओ अल्हम्दुलिल्लाह। जो हिन बेदीनी जे दौर में पंहिंजे क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण लाइ हिकिड़ी जगह ते गॾिजी विहण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। तव्हां असांजे पाक पैगंबर सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में 1400 साल अॻु में उम्मत के ॿुधायो आहे त इंसान जे वजूद में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे, जेकॾहिं उहो सुधरी पवे त इंसान जो सॼो वजूद सुधरी पवे, उहो ख़राब थी पवे त सॼो वजूद ख़राब थी पवे। फरमायो अला वहियल क़ल्ब, खबरदार उन गोश्त जे टुकड़े जो नालो अथव दिल। ये हदीस पाक में महबूब करीम फरमायो त इहा दिल इंसान जी कटजी कारी थींदी आहे। अर्ज़ कयो साईं छा सां? फरमा अल ग़िना, राग जे ॿुधण सां इंसान जी दिल कटजी कारी थींदी। हाणे त राग को कम चढ़ियल आहे। तव्हां असांजे हबीब करीम 1400 साल अॻु में फरमायो मुंहिंजा उम्मतियो सवेर सुम्हो सवेर उथो। हाणे थी आहे देर सां सुम्हो देर सां उथो। महबूब करीम सचो सच फरमायो, सचो महबूब करीम फरमायो त जेको मुंहिंजो उम्मती सुबुह जी नमाज नथो पढ़े, सुतो पियो आहे, यबूल शैतान फी उज़नैहि औ कमा क़ाल। हदीस जा किताब खोलियो, महबूब जो फरमान लिखियो पियो आहे त जेको मुंहिंजो उम्मती माते कलमो पढ़े थो, मुस्लमान सदवाए थो, सुबुह जी नमाज नथो पढ़े, महबूब फरमायो उन जे कननि में शैतान पेशाब। हाणे फ़ैसिलो तव्हां पाण कयो। हबीब करीम सवाल नबीअ जे सरदार ताजदार मदीना ही फरमायो मुंहिंजो उम्मती सुमाणी जी नमाज जमात सां पढ़े, सुबुह जी नमाज जमात सां पढ़े, सॼी रात सुतो पियो हुजे, अल्लाह मलाइकनि खे हुकुम थो करे त मुंहिंजे इन बाने जे खाते में लिखो त सॼी रात इबादत कई। ऐं उन अल्लाह पाक इहो क़ुरान मजीद जंहिंजी तिलावत तव्हां ॿुधी, अगर तव्हांखे हुन जो तर्जुमो अचे हा त वाह जो मज़ो, पर इन तर्जुमे खां असां गाफ़िल आहियूं। उन हबीब करीम सवाल नबियनि जे सरदार ताजदार मदीना फरमाए छॾियो मन शगलहुल क़ुरआन अन ज़िक्री व मसअलती आतैतहु अफज़ल मा औत साइलीन औ कमा क़ाल। फरमाए मुंहिंजो ओ उम्मती जेको क़ुरान करीम जे तिलावत में मसरूफ़ आहे, ॿियो कोई बि ज़िक्र नथो, हथ खणी सुवाल बि नथो। अब हथ खणी सुवाल कंहिंखां कबो, ॻाल्हायो। मां चवंदा घुर उन खां जेको ॾेई न पचारे, उन खां कहिड़ो घुरूं जेको 5 रुपया ॾेई वरी 10 दफ़ा मेहणा ॾे। जहां अम्मा जे पेट खां वठी असांखे खारायो आहे, मेहणो न ॾिनो अथई। मां हिकिड़े मौलवी साहब मदरसे में वेठो, मुंहिंजो शागिर्द हो। मां पुछियोमांसि फलाणे मौलवी साहब जो छा हाल आहे? चई साईं उन जी नज़र ख़राब थी पई, जो पढ़ाए थो चई नज़र ख़राब थी पई। मां अल्लाह जो इनाम थो ॿुधायां। चो पोइ ऑपरेशन? चई ऑपरेशन ॾाढी मुश्किल, डॉक्टर चए थो त तुंहिंजा पर्दा ख़तम थी विया। पर्दा है अखियुनि में बि पर्दा अथव। जो पोइ चई कराची में हिकु अस्पताल वारनि खां 4.5 लख रुपया वरिता आहिनि। चई पर्दा जॾहिं ईंदा ॿाहिरि मुल्क मां त पोइ तोखे फोन कंदासीं। इहा ॻाल्हि ॿुधी सची ॻाल्हि आहे त मुंहिंजे साम्हूं अल्लाह जा अणगणिया इनाम अची विया, अणगणिया। त हिकिड़े पर्दे जे कारण 4.5 लख जहां सॼियूं असांखे अखियूं ॾिनियूं आहिनि। फरमायो इन तउद्दू निअमत अल्लाह ला तुहसूहा इन
इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार। अल्लाह पाक फरमा मुझा इनाम वेही गणियो कोन गणे सघंदो, पर उन जे बावजूद इंसान वॾो ज़ालिम वॾो काफ़िर एॾा इनाम कया मांस त बि मुंहिंजो इनकार। उन पाक पैगंबर सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमाओ मुंहिंजो उम्मती क़ुरान जी तिलावत करे ॿियो ज़िक्र नथो करे हथ खणी सुवाल बि नथो दुआ घुरंदा कयो। दुआ जा बि अदब अथव। हाणे असां वटि दुआ फैशन थी वई, सची ॻाल्हि ते मां त ताज़ियत ते वेंदो आहियां पोइ दुआ ई घुरंदो आहियां। हथ ही दुआ है पिनण बाबा मालिक को पिनण काजे दर ते जो पिन जे ही हथ झलजन तो छा ज़री पवंदी। नबी से फरमाता तंज़िल वाले रहमा ही हथ गडाए दुआ कर यकीन कर त तुझे हथन ते रहमत नाज़िल थी वई। पो ये हथ कादे कर फरमा ये हथ जन ते रहमत नाज़िल थी आ ए पांजे मुंह ते ही घुमा या रहमत सजी मुंह ते घुमाए पर ये हथ असां पांजे रहमत वारा पांजे मुंह ते नथा हवा घुमाई हजमन को मुंह ते हथ घुमरायूं था पांजो हथ पांजे मुंह ते सोना मुझे पाक पैगंबर सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तू जने हथ खणी दुआ करे त अंतुम मुकिनून बिल इस्तिजाब तू यकीन कर त मुंहिंजी दुआ कबूल। बाकी दुआ जे कबूल थियण जा तरीक़ा फरमायो टे जेका घुरे उहा मिले ज़ाहिरा कबूल थी जेका घुरे उहा बज़ाहिर न मिलेस उन खां वॾी मुसीबत अचणी हस उहा लही वस पर हिन खे ख़बर न पई। जो फरमायो त क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह हिकिड़े बाने खे चवंदो महलात थी वञ चवंदो रब मुंहिंजा एॾा अमल ई कोन्हनि। अल्लाह पाक फरमाईंदो तो मां खां दुआ घुरी फलाणे वक़्तु हाओ साईं फलाणे वक़्तु हाओ साईं फलाणे वक़्तु हा साईं। अल्लाह पाक फरमाईंदो त तुंहिंजे लाइ इहो मां महलात ठारायो हो तुंहिंजा ॿिया अमल कोन हा इन दुआ जे सदके अॼु तोखे फरमा अदुआ मुक़ुल इबादत दुआ इबादत जो मग़ज़ तो मग़ज़ अज असां वटि इहो अची वियो नमाज़ पढ़ी हलिया वेंदासीं दुआ न घुरंदासीं। दुआ घुर सॼेस उदूनी अस्तजिब लकुम सॼो तुंहिंजो कमा जी चवण मुंहिंजो अल्लाह मुझे पाक पैगंबर फरमायो मुझो उम्मती कुरान जी तिलावत करे ॿियो ज़िक्र न करे कुछ भी न घुरे अल्लाह ऐलान तो करे त इनके घुरंदड़नि को वधीक छा ख्याल आहे। कुरान जी तिलावत कबी तव्हांजे साम्हूं कुरान शरीफ जी नंढड़ी सूरत पढ़ी आहे पर जो इनाम वठो फज़ीलत बि वॾी अथसि बस उहा ॿुधाए पोइ मां तव्हां खां इजाज़त वठंदुमि। उलमा वाइज़ी घणा आहिनि सलात शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व सहाबी बारिक वसल्लम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी सगुर हो जॾहिं नमाज पढ़ाईंदो त कुल अल्लाह नमाज पढ़ाए त ज़रूर कुल अल्लाह पढ़े नबी साईं किथां हाणे माण्हुनि जी फितरत आहे साईं फलाणो मोड़ी वाए साॻियो कंदो आहे अब बीमारी साॻी आहे त दवा बि साॻी हूंदी आहे न साईं के तव्हां ॾिनोसीं फलाणो तव्हांजो साहिब असांखे नमाज़ पढ़ाए थो पर सदाईं कुल अल्लाह थो पढ़े नबी साईं घुराए पुट तूं सदाईं कुल अल्लाह छो पढ़ंदो आहे चई साईं मुंहिंजी कुल अल्लाह सां ॾाढी मोहबत जेस ताईं मां कुल अल्लाह नथो पढ़ां तेस ताईं मां सम्झां थो त मुंहिंजी नमाज़ ई फरमाइश तुझी कुल अल्लाह सां एॾी मोहब्बत आहे जैसे एॾी मोहब्बत आहे फरमाए इहा मोहब्बत तोखे जन्नत में वरी हज़रत अली साईं खे नबी साईं फरमायो अली चईं मुंहिंजा महबूब रात जो सॼे क़ुरान जो ख़त्म पंहिंजे नाम आमाल में लिखाए पोइ सुम्हंदो कर हे नंढड़ा नंढड़ा वज़ीफ़ा नबी साईं पंहिंजे उम्मत खे सेखारिया आहिनि पर सवाब वॾो आहे। चईं हाज़िर साईं फरमाइश 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ो घणा दफ़ा हाणे गॾिजी हिकिड़ो दफ़ो सभई पढ़ूं वारा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद
लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। 10 सिपार में सवाब लिख लिया, 10 सिपार। मां दोस्तन के ही अर्ज कंदो हां त 3 दफा कुल अल्लाह पढ़ो, 1 दफो आयतल कुर्सी पढ़ो, 1 दफो अलहम शरीफ पढ़ो, वो अल्लाह को ही हथड़ा खड़ी दुआ कयो त अल्लाह इन जो सवाब असा पांजे वडरन जे रूह के बख्शो से, मुस्तफा जी उम्मत जे रूह के बख्शो से। वो इहो तहां जो सवाब उन कब्रन में नूर थी करे दाखिल थींदो। असा जे वडरन के भी सवाब जी जरूरत अथव, जीअं तहां असा के मानी जी जरूरत आ। वडरन जे रूह के ईसाल सवाब करे वो 100 दफा कलमे के भेरो दे। सभई चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सब चो मुहम्मदुर रसूल। 100 दफा चई पो पछाड़ी मुहम्मदुर रसूलुल्लाह चो। नबी पाक फरमाओ जह मुझे उम्मती जे जुबान ते आखिरी वक्त में इहो कलमो जारी थियो, मां उनके फतवा तो जा त दखल जन्नत जन्नती थी। एकड़ो किताब है जज़ाउल अमाल, मौलाना अशरफ अली खान, उनमें एकड़ो वाक्यो लिखियो थे। उन खां पोइ मां इहा ॻाल्हि हर जलसे में उनमें वाक्यो लिखियो थे त हिकिड़ो कपिड़े जो दुकानदार हो, मरे पियो। वो माइट चवस कलमो त पढ़, चई मुंहिंजे दुकान में फलाणे पासे ॾों भलो कपिड़ो पियो। वरी चवस तव्हां कलमो त पढ़, चई फलाणो माण्हू ॾेती लेती जे हिसाब सां ॾाढो भलो अथव। माइट चवंदा रहियसि कलमो पढ़, हो ॿई लफ़्ज़ चवंदो रहियो। पछाड़ी ताईं कलमो न पढ़ियईं, साह निकिरी वियुसि। इन खां पोइ मां हर जलसे में अर्ज़ कंदो आहियां त महिरबानी करे इन कलमे खे रोज़ 100 दफा भेरो ॾियो। इंशाअल्लाह ताला मरंदे घड़ी असांजे ज़ुबान ते कलमो जारी थी। कहां अल्लाह वारे तीअं लिखियो आहे त हर नमाज खां पोइ 10 दफा इन कलमे खे भेरो ॾियो, या बासित जो अखर 10 दफा पढ़ो, पंहिंजनि हथनि ते फूके मुंह ते घुमाए छॾियो। अल्लाह ताला तव्हांजे इन मुंह खे बि रोशन कंदो, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बि बरकत थींदी। सो अल्लाह जो ज़िक्र कबो, अल्लाह जो ज़िक्र कबो। मुस्तफा करीम फरमायो जो रब के याद तो करे और जेरो मसलल्लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु कमसलिल हय्य वल मय्यत। जो रब के याद तो करे जेरो आ, जो याद न तो करे मुअल्ला। महबूब फरमायो जने मुंहिंजो उम्मती अल्लाह जो ज़िक्र कंदो आसमान जे मलाइकनि खे ईअं नज़र ईंदो आहे जीअं तव्हांखे आसमान जा सितारा चमकंदा। तो मां अर्ज़ कयो त रात जो 3 दफा कुल अल्लाह खे भेरो। ईअं बि लिखियो पियो आहे किताबनि में त जेको शख्स इन कुल अल्लाह के रोज़ानो बावजू थी करे 200 भेरा ॾींदो, माना 200 दफा पढ़ंदो, अल्लाह ताला उन जे मथां पंहिंजे ॾमर जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो। अल्लाह ताला उन जे मथां रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो। अल्लाह ताला उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत कंदो। अल्लाह तबारक व तआला इन जे करे उन जे खाते में 36 कुरान शरीफ जे खत्म जे सवाब 36 इन कुल अल्लाह के 200 दफा भेरन ॾियण सां अल्लाह अकबर 2000 नफलन जो सवाब मिलंदो। 200 दफा यो कुल अल्लाह पढ़बो। उन अल्लाह वारे लिखियो पंहिंजे किताब में मरंदो तो अल्लाह उन जे जनाज़े में फरिश्ता मोकिलींदो। दुआ है त अल्लाह से तव्हां असांखे इन कुल अल्लाह शरीफ जे पढ़ण जी तौफीक अता फरमाए। आखिरी ॻाल्हि कयां, आखिरी सफ़ा। दिल चाहे थी त क़यामत जे ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुजूं। चओ दिल चाहे थी, नथी चाहे। सवलो नुस्ख़ो, सवलो सफ़ा, सफ़ा सवलो नुस्ख़ो जेको महबूब ॿुधायो आहे, पर असां वारे नफ्स खे औलो थोरो आहे सवलो। फरमा मन अहब सुन्नती फक़द अहबनी, मन अहब सुन्नती फक़द अहबनी व मन अहबनी कान मई फिल जन्नह। महबूब फरमाया जंहिं मुंहिंजे सुन्नत सां प्यार कयो उन मां सां प्यार कयो,
जा मासा प्यार कयो मां उनके दसे तो चञा ते हो जन्नत में मासा गड हूंदो हवा है काजी सुन्नत आ थोरो ॾाढे ॻाल्हायो काजी आ काजी ॾाढे जो थोरो सिर्फ नबी साईं जी न सवा लख नबी छा ॿिया नबी उनके सुन्नत न हुई सवा लख नबियन जी सुन्नत सवा लख सहाबा जी सुन्नत औलिया अल्लाह जी सुन्नत महबूब फरमाओ जहां मुंहिंजी न सुन्नत सां प्यार कयो मासां गॾु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को सहाबी हो साईं जी ॾाढी खिदमत कंदो ॾाढी खादिम जो कम का सुभान वो हिकड़े ॾींहुं नबी साईं फरमायो त मां को कुझु घुर त तो के ॾियां घुरे छा अल्लाहु अकबर मुराफकतुक फिल जन्नत मुराफकतुक फिल जन्नत महबूब तो सां जन्नत में गॾु हो जा ॿियो छा खपे दुनिया न खपे डोकड़ न खपन बनी न खपे तो सां जन्नत में गॾु हो जा बस कुछ न खपे वो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाया ये कौन फरमाया त हाथ थी वे न फरमाया इन्नी बिकसरत सुजूद ओ मुझा प्यारा नमाज घणी पढ़ने त मां महबूब मोहम्मद सां गॾु अज एक अज़म कयो त चेहरे ते महबूब जे सुन्नत के सजाईंदासीं ऐं नमाज पढ़ंदासीं लिकुल शैन अलम व अलमुल ईमान सलाह हर शय जी निशानी तव ईमान जी निशानी नमाज व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।